अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। सब्र ऐं शुक्र खे काॾे आऊं कंदी आहियां जंहिं संदी सो थो घुरिजे साण मूं। हीउ शेर नबी बख़्श ख़ान बलोच जे तरतीब थियल रिसाले में कोन्हे, बाक़ी घणो करे सभिनी रिसालनि में आहे। सब्र ऐं शुक्र खे मां छा करियां, मूंखे न खपनि ॿेई, मां जंहिंजी आहियां उहो मुंहिंजो हक़ु आहे, मूंखे पंहिंजो हक़ु ॾियो। बिल्कुलु साॻी माना वारो शेर सुर सुहिणीअ में बि आहे। असां वटि आम तौर ते सब्र ऐं शुक्र जी माना इहा लिखबी आहे त हर सूरत में ख़ामोश रहणु ऐं हर हाल में शुक्र करणु। मिसाल तौरु कंहिं माण्हूअ जो एक्सीडेंट थियो, हुन जूं टंगूं भॼी पयूं, ॿाहूं टुकर थियूं, मथो फाटी पियो, हू बिस्तरे ते पियो आहे, ॻाल्हाइण जहिड़ो बि कोन्हे, उनखे हर ईंदड़ वेंदड़ इहो चवंदो त शुक्र कर जान बची। ॿियो त कंहिंसां तमामु वॾी ज़्यादती थिए, उनखे बि अक्सर इहो ई चयो वेंदो आहे त सब्र कर, सब्र जो फल मिठो आहे, वग़ैरह वग़ैरह। लतीफ़ साईं इन ॻाल्हि जो मुखालिफ़ आहे। हू चवे थो त पंहिंजे हक़ ते दाड़ी लॻण ते सब्र न कजे ऐं न ई शुक्र करे वेही रहिजे, उन जे मत उबतड़ उन जे हासिलात लाइ कोशिशि कजे। क़ुर करीम जी आयत आहे जंहिंजो मतिलबु इहो आहे त इंसान खे एतिरो ई मिलंदो जेतिरे लाइ हू कोशिशि कंदो। ॿियनि लफ़्ज़नि में जेतिरी हू महिनत कंदो उनखे एतिरो ई मिलंदो। मिसाल तौरु सिंध जी सरज़मीन ते धारिया अची कब्ज़ो कनि त शुक्र ऐं सब्र कजे या वेड़, जवाब मां पाण ॾियो।